गोठे साहब माज पांजो पान कानून के हवाले आई पांजी मिल्कियत सब गोठारन के हवाले। वाकई दोस्त तवा सच था चो अज खां कंदर खान पांजन साथन से कानून के हवाले। सिकंदर खान अज हकीकत में मुखे तमाम घणी खुशी थी आए जो ता पांजा हथियार फिटी करे पांजो पाण के कानून के हवाले था कयो। अचो मुसां गॾु। आलम खान ऐं उनजे साथियुनि खे धाड़ेल बनाने में कुछ असांजे कानून जी भी लापरवाही आहे। सुबेदार भगन कमाल खान सां मिली करे आलम खान ऐं बहराम खे एक हारीअ मुंहुं धाड़ेल बनाए वियो। सर मां मञा थो मुंहिंजो रस्तो ग़लति हुयो पर मां बदिले जी बाहि में इहो सभु कुझु विसारे वेठो हुयो। पर असांजे हिन मुल्क में तव्हां जहिड़ा नेक माण्हू हूंदा असां जहिड़ा कॾहिं बि ॾोहारी न थींदा। आलम खान इहो सभु कमु इंस्पेक्टर इमरान जो कम है। मां तो तव्हांजे मान जा वांड जारी किया। इमरान साहब मां ऐं मुंहिंजा दोस्त सॼी उमिरि तुंहिंजे एहसाननि जा शुक्रगुज़ार रहंदा। अगरि जे तूं असांखे सिधो रस्तो न ॾेखारी आहे न कंहिं न कंहिं चौराहे ते कुते जीअं असांजा लाश पिया हुजनि। सर मूंखे यकीन आहे असां सां इंसाफ़ करण वारो को रब जी ज़ात ॿियो हेठि तव्हां जहिड़ा नेक मर्द हूंदा न हिन दुनिया में को बि मुजरिम पैदा न थींदो। आलम खान तोसां तुंहिंजे साथियुनि सां ज़रूरु इंसाफ़ थी। तव्हांजा इहे एहसान असां सभिनी जे मथां ज़िंदगी भर रहंदा। आलम खान मुंहिंजी दिलि में जेका नफ़रत हुई उहा अॼु तुंहिंजे लाइ ख़तम थी वई आहे। हक़ीक़त में असांजे कानून जूं बि कुझु ग़लतियूं आहिनि ऐं मां तोसां वाइदो थो कयां तोसां इंशाअल्लाह इंसाफ़ थींदो। तव्हां सही था चओ तव्हां नफ़रत जे लाइक़ु हुयुसि पर जॾहिं न कंहिंजे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किरंदा आहिनि उनखे का बि ख़बर न पवंदी आहे। सर वरी बि मां तव्हांजो एहसानमंद आहियां त तव्हां जज साहिब खां अपील करे मुंहिंजी सज़ा में घटिताई कंदो ऐं मूं मिस्कीन सां गॾोगॾु न मुंहिंजे दोस्तनि सां इंसाफ़ कंदो। हाँ ऐं इमेनी ज़ुल्फ़कार साहब ऐं तव्हांजे लाइ जज साहब सां ॻाल्हाईंदो। मूंखे यकीन आहे तव्हां सभिनी खे ज़मानत मिली वेंदी। सर वाकई तव्हां पुलिस ऑफिसर न पर फ़रिश्ता आहियो। असांखे फ़रिश्तो चई गुनाहगार न चओ। असां भी तव्हां वांगुरु इंसान ही आहियूं। अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो तव्हां सीधे रस्ते ते आया आहियो। सर असांखे इहो यकीन आहे तव्हां असां सां इंसाफ़ कयो। अॼु अल्लाह पाक जो शुक्र आहे त मां पंहिंजे उन मक़सद में कामयाब वियुसि जेको ख़्वाब मां न पर मुंहिंजे बाबे अली शेर ॾिठो हुयो। ऐं मूंखे यकीन आहे सर त तव्हां हिननि सभिनी सां इंसाफ़ कंदा छो जो तव्हांजे इंसाफ़ सां असांजे कानून जो असांजी क़ौम जो असांजे मुल्क जो नालो अफ़ज़ल थींदो। इंस्पेक्टर इमरान हक़ीक़त में तूं अॼु सलूट जे लाइक़ु आहीं। मुझे दुखन जी कहानी समझ जा रत चाहे थोड़ा न पानी समझ जा। मुझे दुखन जी कहानी समझ जा रत चाहे थोड़ा न पानी समझ जा। दर्द सही दिल की सानी समझ जा। समझ गई तो कही जुल्म जी गई
तो कही, तू जानी समझ जा, तू जानी समझ जा। मुझे दुखन जी कहानी समझ जा, रत जाही कोढ़ा न पानी समझ जा, दर्द सही दिल की सानी समझ जा। जुल्म जी कही तो कही, जुल्म जी कही तो कही, तू जानी समझ जा, तू जानी समझ जा। कन गई बुद्धि हाल सारो, वरी कोन वरंदी यार वारो। कन गई बुद्धि हाल सारो, वरी कोन वरंदी यार वारो। अञा वक्त अथई जे सोची सनम, हटाए सघी तो तुम जाही गम। हाणी दफ़ो अचु मूंखे ॾिसण, मथां मुंहिंजे दिल सां दुआऊं घुरण। मुंहिंजी गुज़ारिश माणी सम्झ जा, रत जाही कोढ़ा न पाणी सम्झ जा, दर्द सही दिल